दरिया खान मरी भरसा ॻोठ रसूल बख्श विघियो में आलमी इदारे जे सहकार सां टेंट स्कूल क़ाइम कयो वियो आहे। रिपोर्टर कादिर लाशारी मूजिब गुज़िरियल बरसातुनि सबबि गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रसूल बख्श विघियो जी इमारत तबाह थी वई, जंहिं करे तदरीसी अमल बंदि थी वियो हो। हाणे समाजी तंज़ीम पारां यूनिसेफ जे सहकार सां टेंट स्कूल क़ाइम कयो वियो आहे। टेंट स्कूल ॿिनि ख़ैमनि ते ॿधल आहे, जंहिंमें कालीन विछाए पीअण जे पाणी ऐं बोर्ड समेत मुख़्तलिफ़ सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। टेंट स्कूल में 100 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम हासिल करे रहिया आहिनि, जिन खे किताब ऐं थेला पिणु ॾिना विया आहिनि। उन सिलसिले में समाजी तंज़ीम जे अॻवाननि सादात लंजार, गुलाम मुश्तबा बाट, सैफुल्ला विस्तड़ो ऐं मैडम रिज़वाना चयो त हिन आर्ज़ी लर्निंग सेंटर सां ॿारनि खे तालीम जारी रखण में मदद मिली रही आहे। ॿिए तरफ़ स्कूल जे उस्ताद मोहम्मद हसन चन्ना ऐं इलाइक़े जे काउंसलर गुलाम हुसैन सुमरो टेंट स्कूल क़ाइम थियण ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे समाजी तंज़ीम जी तालीम दोस्त कदम जी साराह कई। जंहिंमें असां स्पेशली असांजो क़दम खयों आहे यूनिसेफ ऐं IRC ऐं असां सिंध गवर्नमेंट जे ताउन सां। उन हिकिड़ो इहो ॿारनि जी फील्ड जॾहिं कई या विज़िट कयूं पाण खे, त इन खां पोइ केतिरी तबाही अची चुकी आहे सिंध में, त उन में अहिड़ा काफ़ी माना स्कूल हुआ जेके ॿार हर पट ते पढ़नि था, जेके सफ़ा हिकिड़ी छित जे बिना ऐं गर्मीअ ते जंहिंमें उनखे ॾाढी तकलीफ़ अचे पई। पोइ ही हिकिड़ो मिली जुली उन्हनि क़दम खयों सिंध गवर्नमेंट वारनि ऐं यूनिसेफ वारनि ऐं IRC जेको असांजो इदारो आहे, मेन किरदारु असांजो IRC अदा कयो। ऐं उन्हनि इहो गॾिजी हिकिड़ो प्लानिंग कई त बाबा हाणे हिननि जे लाइ हिकिड़ा साल लाइ हिकिड़ो पीरियड कजे, जेको उन्हनि खे असां शेल्टर किथे ॾियूं, किथे टेंट था ॾियूं। असां इहो मौक़िफ़ आहे त किथे असां TLC टेंट हणायूं पिया ऐं किथे असां वरी शेल्टर टाइप ॾियूं था। त हीउ मुंहिंजो ई इलाइक़ो आहे ऐं मां हिते सर्वे कयो त मां हिते जेको उस्ताद हो अहमद चन्नो, उन सां मां राब्तो कयो। असांखे पहिरियां ख़बर हुई, पर असां निशानदेही कई ऐं ॾिठी त बिल्डिंग डैमेज आहे सफ़ा, त पोइ मां उन्हनि जो सर्वे कयो ऐं उन्हनि जो फार्म भरे वियुसि। पोइ वरी मां डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर सां राब्तो साईं खां ॿुधायो उन्हनि जी डिटेल, ऐं पोइ वरी उन्हनि पाण बि विज़िट कयो हिते। पोइ उन खां पोइ असां सम्झो त हिननि जे ॿारनि खे स्कूल जे ॿारनि खे बिल्कुलु टेम्पररी लर्निंग सेंटर जी ज़रूरत आहे। पोइ असां हिते माना कि हाणे तव्हां पाण ॾिसो था त असां टेंट ॾिनो आहे